अस्सलाम वालेकुम दोस्तों अॼु उस्ताद जलाल चांडनी जे बारे में तव्हांखे हिकिड़ियूं माना जेके नायाब ॻाल्हियूं जेके आहिनि उहे ॿुधाईंदासीं। दोस्तों 1985 धारे उस्ताद जलाल चांडनी जे नाले ते हिकिड़ी फिल्म जेका माना रिलीज़ थी, जेके शाह असद जेको आहे माना प्रोड्यूस कयो। पोइ फिल्म जेका आहे तमामु घणी मक़बूल थी। उन में माना उस्ताद जलाल चांडनी खे माना घोड़े ते विहारे माना धाड़ेल वारे स्टाइल में माना ॾेखारियो वियो। ऐं जॾहिं आवाम इहो ॾिठो त अक्सर जेके ॿाराड़ी जा वीचारा सादड़ा माण्हू हुआ उन्हनि में माना इहा ॻाल्हि मक़बूल थी वई त बाबा जलाल धाड़ेल। हाणे नंढड़ा ॿार हेॾे होॾे माना इहे चवनि पिया बाबा जलाल धाड़ेल। हाणे इहा ॻाल्हि माना मक़बूल थी वई। माना उहो फिल्म जे हिसाब सां चवनि पिया त उस्ताद जलाल चांडनी खे माना उस्ताद जलाल चांडनी स्टाइल ओड़ो ॾेखारियो न, जीअं धाड़ेल हूंदा आहिनि। माना हुनखे राइफल जेका कुल्हे ते लॻी पई हूंदी आहे, बंदूक कुल्हे ते लॻी पई हूंदी आहे, घोड़े ते वेंदो आहे। माना ईअं उस्ताद जलाल चांडनी खे माना हुन में फिल्म बंदि कयो वियो। इहा फिल्म जेका हुआ जेका माना टॉप ते वई, माना हिन वॾो रिकॉर्ड कमाया, रिकॉर्ड बिज़नेस कयो। ऐं हुन वक़्त जी तमामु घणी मशहूरु जेका फिल्म हुई। दोस्तों उस्ताद जलाल चांडनी जेको 10 जनवरी 2001 ते माना हिन दुनिया मां असां खां विछड़ी वियो। उस्ताद जलाल चांडनी यख़्तार ऐं चपड़ी जो जेको बेताज बादशाह हो। जलाल चांडनी वल्द हाजी फैज़ मोहम्मद खान चांडनी 1948 ईस्वी में ज़िले नौशहर फिरोज़ जे माना शहर फुल जे हरपाल हट में माना पैदा थियो। ऐं शुरू खां ई खेसि ॻाइण जो माना तमामु घणो शौक़ु हो। पोइ जॾहिं झंगल में वेंदो त ॿकरियूं चारींदो त ठिकरियूं वॼाए बि ॻाईंदो। एॾो शौक़ु हूंदो, एॾो तमामु चाहत हूंदी, शौक़ु हूंदो। पोइ उनजो शौक़ु वधंदो वियो माना खड़ताल ऐं चपड़ी। पोइ माना काठी जी पाण घड़े माना हेॾे होॾे ठाहे ठिकरियूं पियो वॼाईंदो त खड़ताल पियो वॼाईंदो काठी ते में तार बार ॿधी। पोइ इहो शौक़ु हुनजो हूंदो, माना वॾी हिनखे चाह हूंदी। पोइ माइटनि वरी हिनखे माना कढी वरी जेको आहे हिते स्कूल में मदरसे में स्कूल में दाख़िलो, पर हुते बि पढ़े कोन पियो। वरी पोइ नेठि दर्जी वटि छॾियऊं त बाबा को दर्ज को कमु सिखे, को माना कंहिं कमकार सां लॻे। पर हुते बि ॻाइण वॼाइण में लॻो पियो, माना सॼो ॾींहुं गीत पियो ॿुधे, पाण गुनगुनाए पियो। पोइ कपिड़ा सिबण जे बजाए माना कपिड़ा ख़राबु पियो करे, कटे पियो छॾे, अध अधूरा कपिड़ा पियो करे। पोइ माण्हू झोड़ो पिया कनि त बाबा हीउ कपिड़ो तूं छा थो करीं, हिन जो ध्यानु न हुजे न, हिन जो ध्यानु माना ॿिए तरफ़ हुजे। पोइ हिन कपिड़े जे सिलाई जे दौरान माना हिनखे इश्क जी चोट लॻी त पोइ बसि हीअ माना हुमा पखी वांगुरु माना जेको आहे हीअ माना घुमे पियो, हिनखे ज़हन हिन जो ॿी तरफ़ हुजे। पोइ नेठि हिन इश्क में जेको आहे हिन इश्क में मारूं बि खाधियूं, पुलिस में ॿधायो, माना मारूं खाधियूं। पर हिन जो इश्क वधंदो वियो। पोइ हिन इश्क माना हिनखे जेको आहे फनकार करे छॾियो, ॻाइणो करे छॾियो। पोइ हिन पंहिंजे माइटनि खे इजाज़त वठी माना ॻाइणु शुरू कयो। ऐं ॻाइण में जेको आहे तमामु घणो मक़बूल थी वियो। ऐं एॾो मक़बूल थी वियो जो आवाम जेको आहे हुनजूं सॼियूं मोहबतूं जेके उस्ताद जलाल चांडनी लाइ माना आम थी वियूं। फ़नकार त उन टाइम ते घणा हुआ, तमामु फ़नकार हुआ घणा। ऐं ख़ासि तौर ते पंजाबी फ़नकार तमामु घणा हुआ। मलका तरम नूरजान हुई, अताउल्ला, इहे ख़ान ईसा खेलवी हो, त माना जेको इहे इनायत भट्टी हो, तमामु घणा फ़नकार हिते ॻाइनि पिया ऐं माण्हू हुननि खे ॿुधनि पिया, मेहदी हसन खे ॿुधनि पिया। पर उस्ताद जलाल चांडनी जॾहिं खड़ताल ऐं चपड़ी खे लहिरायो त आवाम बसि पोइ ज़हन पंहिंजो माना हुन तरफ़ करे छॾियो थो। बाबा हाणे फ़नकारनि में जेको सिंधी फ़नकार आहे बसि ॻाए ई जलाल चांडनी थो। हालांकि अबोज माण्हू, जर जंग वारा माण्हू, ॿाराड़ी जा माण्हू, पर पंहिंजी ॿोली खे सम्झनि पिया, पंहिंजी सकाफ़त खे सम्झनि पिया, पंहिंजे माण्हू खे सम्झनि पिया त बाबा हीअ असांजो सिंधी आहे, हीअ असांजी तर्जुमानी करे थो। उस्ताद जलाल चांडनी खे पोइ जर जंग में ॿुधनि पिया। ॿाराड़ी जो माण्हू त माना उस्ताद जे लाइ माना सम्झो माना आतो हो। जेका कैसेट रिलीज़ पई थिए उस्ताद जलाल चांडनी जी, बसि हथो वठनि पिया त बाबा उस्ताद जलाल चांडनी कैसेट वठंदासीं। पैसा गॾु करे मायूं लोटनि में विझनि पियो, माण्हू लोटनि में पैसा गॾु करे पोइ थियनि पिया पैसा त बाबा वञी दुकान ते बाबा असांखे जलाल चांडनी जी कैसेट ॾियो, नओं एल्बम जेको आयो आहे। पोइ ईअं कैसेटूं वठंदा वञनि पिया, पाण वटि जमा पिया कनि, नया टेप रिकॉर्डर वठनि पिया। दोस्तों उस्ताद जलाल चांडनी जॾहिं मैदान ते लथो त कई सिंधी जेके न उहे माना रोज़गार सां लॻी विया।
रोज़गार सां कीअं लॻिया, सभिनि माना ॻाइण वॼाइण शुरू कयो, खड़ताल चपड़ी माना वठणु शुरू कयो। खड़ताल ऐं चपड़ी जे रुझान में बि तमामु घणो माना रुझान वधियो ऐं खड़ताल ऐं चपड़ी ठाहिण वारनि जो बि रोज़गार शुरू थी वियो। ऐं खड़ताल ऐं चपड़ी खे माना जेको आहे खड़ताल खे माना सींगारनि पिया, हुनखे डबलियूं बबलियूं लॻाइनि पिया, घुंघरू लॻाइनि पिया, घिंघरा लॻाइनि पिया, ऐं जेको यख़्तारे खे वरी झालरूं लॻाइनि पिया, माना हुनखे वॾो सींगारनि पिया। ऐं उन सींगार जे लाइ जेके माना उहो अलॻि माना हिकिड़ो माना फन शुरू थी वियो, हुन में अलॻि रोज़गार हिकिड़ो शुरू थी वियो, औरतुनि जो रोज़गार शुरू थी वियो, झालरूं ठाहिनि पिया। त माना हिकिड़ो वॾो रोज़गार जो माना हिकिड़ो ज़रियो खुली वियो। ऐं फ़नकार जेके हुन जेके जिन्हनि पंहिंजा दोल बोल घर रखी छॾिया हुआ, तूतारियूं शरनायूं सभु जेके बाजा बाजा घर लिकाए रखी छॾियो आहे, पोइ उस्ताद जलाल चांडियो आयो त माना उन्हनि बाजा बि कढिया, शरनायूं बि कढियूं, माना तूतारियूं बि कढियूं ऐं दोल बोल कढिया। वरी हुनखे सिंगारे ॾाढो नया करे टिप टाप करे वरी पोइ मैदान ते लथा। इहो उस्ताद जलाल चांडियो जेको जीअं माना पंहिंजे फ़न खे वरी ज़िंदा कयो, सिंध जी सकाफ़त खे, सिंध जे साज़नि खे वरी ज़िंदा कयो। पोइ उस्ताद जलाल चांडियो माना जेको राग ॻाया त उन्हनि त रिकॉर्ड क़ाइमु कया। मां सम्झां थो गिनीज़ बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड जी टीम अगरि हुजे हा त उस्ताद जलाल चांडियो खे माना अढ़ी रिकॉर्ड ॾे हा, फ़न जा ॻाइण जो रिकॉर्ड ॾे हा, सकाफ़त जो रिकॉर्ड ॾे हा, टोपी पाइण जो रिकॉर्ड ॾे हा, कपिड़े पाइण जो रिकॉर्ड ॾे हा, खड़ताल वॼाइण जो रिकॉर्ड ॾे हा, यख़्तारे खे झलण जो रिकॉर्ड ॾे हा, ऐं आवाज़ खे जेको उस्ताद कंदो आहे माना फ़न पंहिंजो जॾहिं उचारींदो आहे ऐं हा कंदो आहे जेका जहिड़े तरीक़े सां अंदाज़ सां चवंदो आहे, त हुन में बि उस्ताद जलाल चांडियो माना उहो रिकॉर्ड ॾे हा। त उस्ताद जलाल चांडियो जो माना एॾो दम हूंदो आहे, आवाज़ खे एॾो छिकींदो आहे, त इन में बि रिकॉर्ड ॾे हा। ऐं उस्ताद जलाल चांडियो जेतिरा कलाम ॻाया त माना उन्हनि जो बि रिकॉर्ड हिकिड़ो ॾे हा, त बाबा हिन 16,000 खां मथे कलाम ॻाया जेको वर्ल्ड रिकॉर्ड आहे। ऐं हुनजूं हज़ारे माना जेके महफ़िलूं हुन थियूं। दोस्तो उस्ताद जलाल चांडियो जो माना रिकॉर्ड ई रिकॉर्ड आहे, माना हुनजो माना ऑलराउंडर, माना हर जाइ ते वियो त माना धूम मचाए छॾी पंहिंजे फ़न जी। ऐं सभिनि जा जेके दिलि माना मोहे छॾी, सभिनि जा दिलि माना जेके हूंदा आहिनि जीअं क़ैद करे छॾंदो आहे न। दोस्तो उस्ताद जलाल चांडियो वाक़ई धाड़ेल हुयो, पर दिलनि जो धाड़ेल हुयो। उन माना दिलि जेके मुतासिर कया ऐं माण्हुनि जा दिलि जेके आहिनि उन्हनि ते धाड़ा हणी छॾिया। ऐं जॾहिं उस्ताद जलाल चांडियो उन्हनि जे दिलनि ते माना धाड़ो हयो, मोहबत वारो, प्यार वारो, इश्क वारो, चाहत वारो धाड़ो हयो, त पोइ बसि उस्ताद हुननि जा जेके दिलि हुआ न, बसि उस्ताद जलाल चांडियो खां सवाइ माना कंहिं ॾे माना वञनि ई कोन पिया, मुतासिर ई कोन पिया थियनि, कंहिंखे ॿुधण ई न पिया चाहिनि। ऐं हुननि जे दिलि में ॿियो कलाम माना फ़न जेको आहे उहो अंदरि लहे ई कोन पियो, उन्हनि जे रूह में खे वणे ई कोन पियो। अहिड़ो त उस्ताद जलाल चांडियो माना उन्हनि जे दिलनि ते धाड़ो हयो ऐं मोहबत वारो धाड़ो हुयो, इश्क वारो धाड़ो हुयो, प्यार वारो धाड़ो हुयो, चाहत वारो धाड़ो हुयो। हू धाड़ो न फुरलुट वारो धाड़ो न, प्यार वारो, मोहबत वारो। उस्ताद जलाल चांडियो मोहबत जो अमीन हो, प्यार जो अमीन हो, फ़न जो अमीन हो, सिंधी कल्चर जो, सिंधी सकाफ़त जो अमीन हो। ऐं उस्ताद जलाल चांडियो जी अज़मत खे सलाम आहे, उस्ताद जलाल चांडियो जी जेका शख़्सियत आहे उनखे सलाम आहे। दोस्तों मां सम्झां थो हीअ वीडियो तव्हांखे तमामु घणो पसंदि आयो हूंदो। जे पसंदि आयो हुजे त असांजी वीडियो खे लाइक कयो, कमेंट कयो, दोस्तनि खे शेयर कयो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। अल्लाह हाफ़िज़ दोस्तों।